अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। गड़ियासीन तालके जो गोठ सुमरानी वधिया बरसात सबब मुश्किलातूं काटण ते मजबूर। गड़ियासीन लग यूसी वालसाबाद बडो जो गोठ सुमरानी वधिया में बरसाती आफत सबब केतराई घर ड्राई पट पइजी विया। फसल बरसाती पानी हेठि अची तबाह थी विया। गोठाणनि घरनि किरण सबब खुलियल आसमान हेठि परेशान हाल ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। तालके गड़ियासीन जे गोठ सुमरानी वधिया में समूरी सिंध जियां गोठ सुमरानी वधियो बि बारिशनि सबब शदीद मुतासिर थियो आहे। वधीक असां ॻोठाणनि खां पुछंदासीं त इन हवाले सां उन्हनि जो छा चवणो आहे। असांजो तक़रीबन कंप्लीट गोठ तबाह थी वियो आहे। तक़रीबन मां सम्झां थो अंदाज़ 50 खां 60 घर ताईं जेके बिल्कुलु तबाह किरी पिया आहिनि ऐं सामाननि जे मथां सामान जे मथां किरिया आहिनि, छतियूं किरियूं आहिनि, छतिर किरिया आहिनि। असां सामान न करे सघियासीं, बाक़ी बचड़ा कढी सर कढी पंहिंजो बचाव कयोसीं। असांजो वॾो नुक़सानु थियो आहे। तलाव भॻा आहिनि मच्छियुनि जा ऐं फसल तबाह थी विया आहिनि। माना हिन बरसाति में असांखे वधि में वधि नुक़सानु पघो आहे। हिन मथां असांजो को बि हुकूमत वारो माण्हू न आयो आहे, असांजी कंहिं वार न रधी आहे। शाबाश आहे उन तंज़ीम वारनि खे। सेव दी चिल्ड्रन नालो अथसि, LRF इदारो आहे जंहिं असांखे 18 टेंट ॾिना आहिनि। बाक़ी बि असांखे चयो तव्हांखे ॾींदासीं ऐं असांजा तक़रीबन 40-50 घर उन्हनि लिखियो आहे। बाक़ी असांखे उमेदु आहे अलाह कंदो असांखे बक़ाया बि सामान ॾींदा। बाक़ी उन्हनि असांजी मदद कई आहे। ॿियो हिन मथां को बि हुकूमत जो माण्हू असांजे या को MPA को MLA हिन मथां आयो बि न आहे त बाबा तव्हां कहिड़े हाल में आहियो, कीअं आहियो। 50 सालनि खां वटि पर अचूं असां हिन मथां कॾहिं बि का शइ घुर न कई आहे। पर हाणे असांखे ॾाढी तकलीफ़ आहे। असां था चऊं त असांखे मदद कई वञे ऐं असांजो हक़ु आहे। असांजा बचड़ा ॿार ठहनि परेशान ठाहिनि थिया, उनखां मतिलबु असांखे खाइण पीअण लाइ बि परेशानी आहे। ऐं जीअं मिसाल ॿियनि जी मदद कई थी वञे, असांजी मदद कई वञे। इहे अर्ज़ु कंदासीं, बार बार इहो चवंदासीं त असांजे जेके जुगाड़ ड्रही पिया आहिनि उनजो मुआवज़ो न वञे, असांखे जुगाड़ ठाराए ॾिना वञनि। असांजी घणी एराज़ी मुश्तमिल आहे। तक़रीबन 7 हज़ारनि जी तादाद में जेका ज़मीन आहे ऐं तलाव जेके मच्छियुनि जा उहे वॾो नुक़सानु थियो आहे असांजो। तकमीनो लॻाईंदासीं तक़रीबन असांजे किरोड़ खां मथे जेको आहे नुक़सानु थियो आहे सिर्फ़ु ॻोठ जो असांजे जो। बाक़ी जेके ॻोठ आहिनि भरे पैसे में उन्हनि जा बि वॾा मिसाल नुक़सानु थिया आहिनि। त हिननि जी बि का ज़िंदगी आहे। हे बि असांजा वॉलंटियर आहिनि। न न कंहिंखे परवाह न आहे, हर कोई पंहिंजे बंगलनि में सुम्हे पियो आहे। शाबाश अॼु साईं तव्हां बि वार कई आहे। ऐं भाऊ तौफ़ीक़ अहमद खे शिकारपुर वारे खे जंहिं अचे असांजे हिते विज़िट करे असांजी सूरत हाल ॾिसी करे ऐं असांखे उन्हनि टेंटनि जी वॾी महिरबानी कई। छो त टेंट असांखे इन करे उन्हनि ॾिना असांजी मुकमल जंहिं तबाह थी वञे। असांजा बचड़ा उस ते वेठा ऐं असां परेशान हुयासीं। उनजे शैतान रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। असां ॻोठ सुमरानी वधियनि खां अर्ज़ु पिया कयूं त असां जिन खे चूंडियोसीं नुमाइंदनि खे, उन्हनि हिन टाइम ताईं असांजी काई बि वाहर न कई आहे। ऐं असां गुज़ारिश कंदासीं ख़ुदा रा असांजी मदद कयो। असां ॻोठ तक़रीबन 60 घर ते मुश्तमिल आहे। 60 घर ते मुश्तमिल आहे ऐं तक़रीबन टोटलनि जी जायूं किरी पियूं आहिनि। सामान जायुनि में दॿिजी वियो। अलाह जी महिरबानी थी सिर बचिया आहिनि। जानी नुक़सान खां बचाऊं। बाक़ी माली नुक़सानु जेको थियो आहे असांजो उहो मीडिया वारा बि ॾिसनि पिया। ऐं ॿियो जेका असां वटि तंज़ीम आई आहे जंहिं असांजी वाहर कई आहे ऐं असांखे टेंट ॾिना अथऊं। कुझु खाइण पीअण लाइ लाड़काणे खां दोस्त आहे जंहिं असांखे खाइण पीअण लाइ कुझु सामान ॾिनो अची 30 बाटका खनि ॾिना आहिनि। बाक़ी अहिड़ा माण्हू आहिनि ग़रीब कुल हारी मज़दूर तबिको आहे जंहिंखे खाइण लाइ का शइ बि कान्हे का। उहा असां वसारनि खे इल्तिजा था कयूं, हथ ॿधी अर्ज़ु था कयूं त महिरबानी करे असांजी ॻोठ जी वाहर कई वञे। जेके MPA MLA जिन खे चूंडियो अथसि 50 साल खां वठी वोट ॾींदा आया आहियूं, ग़ुलामी कंदा आया आहियूं, हिन टाइम ताईं कोई लड़ी असां वटि न पहुतो आहे। असां वरी बि इन्हनि खे इल्तिजा कयूं था त ख़ुदा रा असांजी अची मदद कयो ऐं ॻोठाणनि जी परेशान हालत ते कुझु रहम खाई करे कुझु असांखे ॾिनो वञे कयो। असां वसा वारनि खे इहो ई अर्ज़ु कंदासीं त महिरबानी करे असांजे ॻोठ ते या भरपासे जे ॻोठाणनि ते अची रहम खाई करे कुझु न कुझु असांजी मदद करे। ख़बरुनि जी दुनिया।